सखर जे इस्लाम कॉलोनी जे रहवासी पीरसन बहराम खान शर मासूम ॿारनि सां गॾु कातिलनि जी अदम गिरफ़्तारी ऐं न्याणी जी बाज़ियाबी लाइ सखर प्रेस क्लब आॾो एहतिजाज कंदे ॿुधायो आहे त कुझु महीना अॻु जवाबदार अली गोहर, लालू, गुलज़ार ऐं ॿियनि शिकारपुर ज़िले में असांजे घरनि मथां हमलो करे मुंहिंजे ॿिनि भाइरनि शेर मोहम्मद ऐं गोहर शर खे क़तल करण बाद मुंहिंजी धीउ मिसमात वज़ीरा शर खे अगवा करे पंजाब जे रहीम यार खान वारे इलाइक़े में खणी विया आहिनि। वाक़े जो हद जे थाणे ते केस दाख़िल हुजण बावजूद पुलिस कातिल गिरफ़्तार नाहिनि कया ऐं न ई न्याणी जी बाज़ियाबी लाइ क़दम खंया आहिनि। जवाबदार आज़ाद घुमनि पिया, वधीक नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं ॾिनियूं पिया वञनि, जंहिं सबबि असांजी हयातियुनि खे ख़तरो आहे। हुन लाॻापियल अख़्तियारनि खां जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कराए इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾियण जी अपील कई आहे।